ईड़े सड़ियल दाल पुड़ी मुआंडरा। साईं मां कराची बेरिया टाउन वारे मलिक रियाज़ जो पुट आहियां। अबे जो नालो मलिक रियाज़ आहे, मुंहिंजो नालो वरी मलिक जहाज़ आहे। अच्छा मन तू बेरिया टाउन वारे मलिक रियाज़ जो पुट आहीं। छोरा पीउ पुट ॿई गंजा लॻा पिया आहियो, हाणे जल्दी कर भोंक हिते छो आयो आहीं? साईं मूंखे मूं वारे अबे मलिक रियाज़ मोकिलियो आहे ऐं चयाईं त वञी बेरिया टाउन जी जांच लई अच। अबा तव्हां सिंधियुनि त मूं वारे पीउ मलिक रियाज़ खे पिनाए रखियो आहे कसम ते। हाणे अबे वटि शेव कराइण लाइ बि पैसा न आहिनि। अॼु चयोमांसि अबा 5000 रुपया ॾे, मां मैकडोनल वञी पिज़्ज़ा खाईंदुसि। मूंखे बुझो ॾेई करे 10 रुपया खीसे मां कढी ॾिनई ऐं चवण लॻो वञ छोरा मकाई खाई अच। अॻु में बि तबाह लॻो पियो आहियां, हाणे उहे ॾींहं न आहिनि रहिया। हाणे सिंधी हक़ वठण लाइ जाॻिया आहिनि पुट। छोरा पोइ तो वारो अबो बि नथो सुधरे न। पीपलनि सां गॾु थी करे ग़रीब सिंधी माण्हुनि जी ज़मीननि ते कब्ज़ा करे बेरिया टाउन ठाहियो अथसि। हाणे जॾहिं सिंधी क़ौम जागी आहे त दस्त नथा बीहंसि। भला इहो ॿुधाए छोरा, हाणे तुआरो अबो मलिक रियाज़ कहिड़ो कारोबार थो करे? साईं जॾहिं खां वठी तव्हां सिंधी जाॻिया आहियो कम लाहे रखियो अथव। हाणे अबो नीपा चौरंगीअ में फालूदे जी रेड़ी थो हलाए। को वक़्तु हूंदो हुयो असीं अरबन करबन सां खेॾंदा हुयासीं। हाणे ही हाल आहिनि जो पाइण लाइ चोलो ई कान्हे साईं। बच्चा अञा त सिंधी क़ौम टेलर ॾेखारियो आहे, मन को सुधरी वञो। पुट तुआरो पीउ मलिक रियाज़ ग़रीबनि जी ज़मीननि ते कब्ज़ो करे ख़ुशि पियो थिए त मां हिते बेरिया टाउन पियो ठाहियां। पर इहा बि ख़बर हुजई त अॻे जहान में तुआरे अबे लाइ जहन्नम में बि हिकु बेरिया टाउन ठाहियो वेंदो, जंहिं में तव्हां सभिनी कब्ज़ा ग्रुपनि खे शिफ्ट कयो वेंदो।